अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नज़र विझो था मोरो खां आबिद हुसैन अबड़ो जी न रिपोर्ट नाज़रीन कुछ ॾींहं अॻु घारो थाणे अंदर पुरसार नमूने क़त्ल थियल पुलिस ASI अली गुल चांडियो जे खून ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौम परस्त जमातनि जे अॻवाननि सां गॾिजी वारसनि पारां नवां जतोई आवाज़ TV ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतिजाजी जे अॻवान ख़ादिम हुसैन चांडियो GSंद महास जो मरकज़ी अॻवान हाशिम खोसो जसकम बशीर खान जे अॻवान हबीबुल्ला ख़ासकली जसकम आरीसर अॻवान डॉक्टर उमरान खोसो अली शेर चांडियो अता मोहम्मद चांडियो अली मुराद इनायत अली गुहर STP जे अॻवान हमीद पंवर अमजद खोसो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहिंदे चयो आहे त अली गुल चांडियो पुलिस खाते जो बहादुर ऑफिसर हो कॾहिं बि ख़ुदकशी नथो करे सघे पर उनखे क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त पुलिस एहलकार अली गुल चांडियो जी जुडिशनल इंक्वायरी कराई वञे ऐं असांजे नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।